जी सिंध जी राजधानी वारे शहर कराची अंदर जेके 4 ॾींहं चौमासियारूं बरसातियूं जेके आहिनि उहे जारी हुयूं। उन बरसात जे सिलसिले में हींअर जेका कोरंगी मेन कोरंगी जो जेको रोड आहे उहो कोरंगी जो रोड कंहिं तलाउ जो या कंहिं नदी जो ॾेख ॾेई रहियो आहे। रोड जेको आहे उहो मुकमल तौर ते बंदि आहे। आम माण्हुनि जे लाइ इहो रोड जेको आहे उहो वञण जे लाइ बंदि कयो वियो आहे। हिते ॿार जेके आहिनि उहे कुझु जेके आहे उहे हिते विहिंजंदे नज़र पिया आया असांखे कुझु देरि पहिरीं। इहा सूरत हाल आहे कराची जे शहर जी। ऐं हिते तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पुलिस पारां या ट्रैफ़िक जा एहलकार जेके आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि त जीअं आम माण्हू जेको आहे नदी मां गुज़र न करे सघे। ही मेन रोड आहे जेको लिंक करे थो कोरंगी सां या शाहराह फैसल खां। ऐं कोरंगी जो जेको विच वारो रोड आहे इहो मुकमल तौर ते पाणी हेठां। इहा कोरंगी जी जेका नदी आहे उहा मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो पाणी जेको आहे हिन जॻह ते गॾु थिए थो। इन जॻह ते आम माण्हुनि जो हिते जेके गाॾियूं आहिनि उहे तमामु घणियूं जेके आहिनि उहे इन पाणी में बंदि थी चुकियूं आहिनि। हींअर बि गाॾियूं जेके आहिनि उहे काफ़ी ख़राबु आहिनि। एतिरो वधीक पाणी हुजण जे बावजूदु इंतिज़ामिया पारां जेका आहिनि का बि संजीदगी ज़ाहिर न कई पई वञे। इन ई जेका उहो तर्ज़ जी जेका आहे उहा बेध्यानी जेका हुकूमत जी आहे इहा तमामु घणी जेका उहा शहरनि जे लाइ ॾुखियाई ऐं परेशानी जो सबबु बणिजी सघे थी। जी।